टंडो बागो में डॉक्टर पारां ज़ख़्मी जे वारसनि ते केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। टंडो बागो जे तालका अस्पताल जे डॉक्टर ज़ुल्फ़कार जमाली पारां इलाज लाइ आयल ज़ख़्मी मरीज़ जे वालिद बाबू मल्ला ऐं भाउ जावेद मल्ला ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। टंडो बागो प्रेस क्लब अॻियां ज़ख़्मी नौजवान तनवीर मल्ला खे रेड़ी ते खणी ज़ख़्मी नौजवान जी अमड़ ज़रीना मल्ला ऐं भेण जमीला मल्ला जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि चयो त तालका अस्पताल टंडो बागो जे डॉक्टर ज़ुल्फ़कार जमाली पारां केस दाख़िल करण करे बाबू मल्ला ऐं जावेद मल्ला घर छॾे रूपोश थी विया आहिनि। हुननि चयो त तनवीर जूं हादसे में पासीराटियूं टुटी वियूं आहिनि, हुन जो को इलाज कराइण वारो नाहे। हुननि चयो त डॉक्टर ज़ुल्फ़कार हाणे खेनि धमकियूं ॾेई संदनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कराए पाण खे बचाइण चाहे थो। हुननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सेशन जज बदीन ऐं DC बदीन खे अपील कई त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। असीं बेवस आहियूं, असांजे पुट जो इलाज ही नथो थिए ऐं मुंहिंजे पुट खे केॾांहुं खणी वञा। असां सां एॾो ज़ुल्फ़कार डॉक्टर असां सां ज़ुल्म कयो आहे, असांजी कार्रवाई कई वञे। असीं ग़रीब आहियूं, असांजी हर माण्हू असांजी मदद करियो वञो, असीं ॾोही कोन आहियूं। असांजे पुट जी अहिड़ी हालत आहे, असीं जिते खणी था वञूं त डॉक्टर असांखे फिरियो अचे, पुलिस असांखे फिरियो अचे। असां कहिड़ो गुनाह कयो आहे? इंसाफ़ खपे। मुंहिंजे भाउ जी हालत तव्हां ॾिसो पिया। असां सिर्फ़ु इहो चऊं था, असांखे चऊं माफ़ी वठो, असां माफ़ी वठण लाइ तयारु थियासीं, पर असांजी हिकिड़ी बि कोन थी हले। ऐं असांजे घर में का शइ कोन्हे, या वीचारा केॾांहुं वञनि, जिते वञूं था उते FIR कटी पए, जिते वञूं त FIR कटी पए। ग़रीबनि जो इंसाफ़ खपे। असां बसि इहो ई चवणु चाहियूं था, असीं ग़रीब आहियूं, असांखे इंसाफ़ खपे बसि। असां छोकिरी एक्सीडेंट थियो, हुनखे हॉस्पिटल खणी वियासीं, उते डॉक्टर कई आहे बदतमीज़ी। ऐं मुंहिंजे घर वारे सां, मुंहिंजे सहुरे सां ऐं ॿियो मुंहिंजो पुटु उन सां बदतमीज़ी करे वरी हिननि खे लेटर कोन पियो कढी ॾे बदीन जो। ऐं हे लेटर कढी जॾहिं ज़ोर ज़बरदस्ती लेटर कढी ॾिनी, हुन खां पोइ वरी पाण हे जॾहिं बदीन विया आहिनि, हुन खां पोइ हुन FIR कटराई आहे। ऐं थाणे जे अॻियां घासलेट वठी असीं बीह रहंदासीं, हारे पाण खे बाहि ॾींदासीं, ॿियो असांखां कुझु कोन पुॼंदो। ठीक आहे, असांजा नंढड़ा ॿार घर में आहिनि, असीं हाणे बर्दाश्त असांखे नथी थिए। असांजा मर्द ख़बर किथे आहिनि?